कोट गुलाम मोहम्मद लग खानगा सैयद उमैद अली शाह अब्दाल में मिलाद जी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिंमें 100 माण्हुनि शिरकत कई। महफ़िल मिलाद में सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी महफ़ल रचाए प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में क़सीदा पेश करे सिजु ॿारे छॾियो, जॾहिं त मिलाद जी महफ़िल में नंगर पुण तक़सीम कयो वियो। उन्हनि खे पैगाम इहो ई आहे त तकिया जेके आहिनि से मोहबत वारा वसाइनि था, दुनिया जी लालच लप छॾे हिकिड़ो मज़ो छॾे त ॿियो मज़ो वठे। उन रुहानी आहिनि, रुहानी सकून आहिनि, हक़ीक़तूं आहिनि, जिन ते जशन थियनि था नबी पाक जा आहिनि, विलादतूं आहिनि, उहे उनमें सूफ़ियान सिफ़त सना मोहबत जो पैगाम आहे। जंहिं साईं अहिड़नि मौक़नि ते मुख़्तलिफ़ मौक़नि ते प्रोग्राम रखंदो आहे, जंहिंमें परे परे खां माण्हू कई ईंदा आहिनि ऐं सुठा सुठा रागी ईंदा आहिनि, जेके बुज़ुर्गनि जो कलाम ॿुधाईंदा आहिनि। अॼु जो ॾियारो ई सालानो ॾियारो आहे जेको उर्स मुबारक साईं उमैद अली शाह मस्त तकियाणी जे आस्थाने ते थी रहियो आहे। हिन में असांजी टोटल फोकरा जेके पंधड़िया लाहौती आहिनि ऐं उन खां सवाइ तमामु घणा अक़ीदत माण्हू ईंदा आहिनि। कैमरामैन शाइली ख़ासकेली हसन कैमकानी सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।